हमारे हवाले करो। ये कायदेवान जुल्फिकार अली भुट्टो के बेटे हैं, हम इनको ले जाएंगे, हम इनको गड़ी खुदा बख्श में दफनाएंगे। हूँ तो गड़ी खुदा बख्श एक गोठ है, इन गोठ में भुट्टन जो अबाणु कब्रिस्तान पिण है, पर जमहूरियत के जानसारन के कुर्बानियों के करे आहिस्ते आहिस्ते जिंदह मानुन जो ही गोठ जिंदह शहीदन के आस्थान की सुञाणप इख्तियार करे रहियो है। गड़ी खुदा बख्श भुट्टन के कब्रिस्तान बजाय शहीदन के आस्थान तौर मशहूरी माणे रहियो है। शहीद जुल्फकार अली भुट्टे, शहीद शाहनवाज भुट्टे, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टे ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खां पोइ किन लेखकनि गड़ी खुदा बख्श के कब्रिस्तान के शहीदन के कब्रिस्तान जो नालो दिनो, पर पोइ इहो ख्याल उभरियो त कब्रिस्तान त मुर्दा माण्हुनि जा थींदा आहिनि, तंहिं करे इन के शहीदन जो आस्थान ही नालो ॾिजे त बहितर थींदो। पीपल्स पार्टी के जमहूरी काफ़िले में शहादतुनि जो बुनियाद त जेतोणीकि शहीद जुल्फकार अली भुट्टे पाण रखियो हो, पर जमहूरियतुनि जे ताज़ी तहरीक 18 अक्टूबर 2007 खां उन वक्त शुरू थी जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के आदर भाई काफ़िले ते कार साज़ वटि बम हमलो कयो वियो। हिन हमले में 155 जमहूरियत जा परस्तार शहीद थिया, पर उन्हनि मां 22 ॼणा अहिड़ा हुआ जिन जी का बि सुञाणप न थी। ही 22 ॼणा जमहूरियत जे जदोजहद जा उहे गुमनाम शहीद हुआ जिन खे सूफ़ी सादिक फ़क़ीर बिना नाले सुपरी अञा के ॿिया वाकींदा ॿिया सादिक ॿधी संदरा जे नाले सां यादि कयो आहे। जमहूरी जदोजहद जे हिन 22 शहीदनि बाबति इहा ख़बर त न पई त हू केरु हुआ, किथां आया हुआ, पर एतिरो पतो ज़रूर पियो त हू जमहूरियत जे देवीअ जो आदुर्भाव करण लाइ आया हुआ ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत जे सफ़र में संदसि अॻियां अॻियां हलंदे हलंदे हू हलंदा ई रहिया। जमहूरियत जे काफ़िले जा ही गुमनाम सिपाही वादी मेहरान जी शहीद राणीअ जा रुगो हिन दुनिया में इस्तक़बाली न हुआ, पर हू शहादत माणे मोहतरमा जी शहादत वारे सफ़र में भी साणसि गॾु वेंदा रहिया। उतां तोसीं गॾु सॼण साह पसाह में जमहूरियत जे हिननि 22 गुमनाम शहीदनि जे फ़ानी जिस्मनि जा टुकड़ा 145 ॾींहंनि ताईं ईदीअ जे सर्द खाने में कंहिं सुञाणप जे ओसीड़े में पिया रहिया। इन विच में शहीदनि जे ताज़े काफ़िले जी सरवाण मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे चूंड जलसनि में इहो चवंदी रही त इन्हनि गुमनाम शहीदनि खे गड़ी खुदा बख्श जे कब्रिस्तान में शहीद सरवाणनि जे सराणे में दफनायो वेंदो। वाले भी शहीद हुए, उनको भी हम याद करते हैं और उनके बच्चों को भी याद करते हैं। हम सबको याद करते हैं जो शहीद हुए और उनके खानदानों को सलाम पेश करते हैं कि उन्होंने इतने बहादुर पैदा किए जो मौत का सामना किए मगर सर नहीं झुकाए। वो ऐसे खौफनाक धमाका था कि उसमें 20 लाशें थीं जिनको शनाख्त नहीं किया जा सका। वहाँ 16 लाशें थीं जिनका सर बाकी मियत से अलग हो गया था। पाकिस्तान पीपल्स पार्टी ने हुकूमत को कहा कि ये लोग लावारिस नहीं है, ये लाशें हमारे हवाले करो। ये कायदेवान जुल्फिकार अली भुट्टो के बेटे हैं, हम इनको ले जाएंगे, हम इनको गड़ी खुदा बख्श में दफनाएंगे। मेरे साथियों, ये जालिम हुकूमत हमें अपने लाशें अब तक नहीं दे रही। मैं आपसे पूछती हूँ कि कौन सा दीन इसका इजाजत देता, कौन सा दीन इसका इजाजत देता कि लोग शहीद हो, उनको कत्ल किया जाए और आप उनके
हक़वीन को लाश ना दे। जमहूरियत जे इन्हनि 22 गुमनाम शहीदनि खे पंहिंजे गड़ी ख़ुदा बख़्श वारे शहीदाणे घर में रहाइण जी ॻाल्हि कंदे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाण शहीद थी वई। 12 मार्च 2008 ते जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो गड़ी ख़ुदा बख़्श जे शहीदनि जे आस्थान में जॾहिं हिननि 22 गुमनाम शहीदनि जो आदरभाव कयो तॾहिं ईअं पियो लॻो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खेनि चई रही हुई त ए शहीदो, तव्हां मुंहिंजो कारसाज़ वटि आदरभाव कयो ऐं मां तव्हांजो गड़ी ख़ुदा बख़्श में इस्तक़बाल थी करियां। गड़ी ख़ुदा बख़्श जे शहीदनि जे आस्थान में आम ऐं गुमनाम शहीदनि खे दफ़नाइण जी ॻाल्हि करे शहीद भुट्टे ऐं संदसि राज धयाणी धीउ भुट्टनि जे इन सुखन खे सचो साबित कयो हो त असीं आम माण्हुनि जा ऐं अवाम जा अॻवान आहियूं ऐं असीं रुॻो हिन दुनिया में ई न पर अॻे जहान में बि अवाम सां गॾु हूंदासीं। 12 मार्च ते गड़ी ख़ुदा बख़्श जे शहीदनि जे आस्थान में जॾहिं हिक ई आसण ते शहीद भुट्टे जे ख़ानदान जे मज़ारुनि अॻियां गुमनाम शहीदनि जूं मज़ारूं जुड़ी रहियूं हूं तॾहिं एक ही सिफ़ में खड़े हो गए महमूद और अयाज़, न बंदा रहा न बंदा नवाज़ वारी ॻाल्हि सची साबित थी ऐं पहिरियों भेरो ईअं लॻी रहियो हो त गड़ी ख़ुदा बख़्श रुॻो भुट्टनि जो न पर शहीदनि जो आस्थान यदम आहे। गड़ी ख़ुदा बख़्श में ठाहियल गुमनाम शहीदनि जूं मज़ारूं शहीद शाह इनायत जे तहरीक में शहीद थियल मुजाहिदनि जे इज्तिमाही आरामगाह ऐं शहीद मखदूम बिलावल जे इनक़लाबी तहरीक में मारिजी वियल माण्हुनि जे इज्तिमाही मदफ़न वांगुरु लॻी रहियूं हूं। शहीद शाह इनायत ऐं शहीद मखदूम बिलावल जे तहरीकी साथियुनि जे इन इज्तिमाही अबदी आरामगाह खे शहीदनि जो गंज चयो वेंदो आहे, जॾहिं त जमहूरी तहरीक जे शहीदनि जे गड़ी ख़ुदा बख़्श वारे मक़ाम खे शहीदनि जो आस्थान चवंदे सुठो लॻे थो। गड़ी ख़ुदा बख़्श जे शहीदनि जो ई आस्थान जमहूरियत जे क़ुर्बानी ॾींदड़नि जे इन अलामत तौरु अॻियां ईंदो जंहिंखे मुस्तक़बिल जे जमहूरियत जा सभु अॻवान ऐं सरवाण ईअं ई सलामी पेश कंदा जीअं मास्को जे रेड स्क्वायर में क्रेमलिन जे दीवार जे अॻियां ॿी जंग अज़ीम जे सूरमनि ऐं गुमनाम सिपाहियुनि खे सुर्ख़ चौक ते सलामी पेश कई वेंदी आहे। गड़ी ख़ुदा बख़्श जी ही ॻाढ़ी मिटी हाणे जमहूरियत जे राह जे मुसाफ़िरनि लाइ एॾी त दिलकश थींदी पई वञे जो पीपीअ जो हर कारकुन उते दफ़न थियण जी ख़्वाहिश करे थो। को कीअं न डोड़े मक़तर ॾे आ रत में ख़ुशबू मेहंदीअ जी, को कीअं न डोड़े ज़िंदा ॾे था ज़ुल्फ़ छिकनि ज़ंजीरनि जा। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे 40 ते शहीद राणीअ जे वर आसिफ़ अली ज़रदारीअ पिणु इहा ख़्वाहिश ॾेखारी हुई त हुनखे बि गड़ी ख़ुदा बख़्श में दफ़न कयो वञे। गड़ी ख़ुदा बख़्श जी मिटी हिन मुल्क जे जमहूरियत पसंदनि जे आख़िरी सफ़र लाइ ईअं ई मोहतरम बणिजी वई आहे जीअं मुसलमाननि ऐं मोमिननि लाइ जन्नतुल बक़ी ऐं करबला जी मिटी मुबारक आहे या हिंदुनि लाइ गंगा ऐं गोकल जा माग मुबारक ऐं मोहतरम आहिनि। शहीदनि जे वधंदड़ आबादीअ खां पोइ गड़ी ख़ुदा बख़्श हिकु क़ब्रिस्तान मां बदिलजी शहीदनि जो आस्थान बणिजी रहियो आहे जिते माण्हू रुॻो दुआऊं घुरण ई न पर उन्हनि शहीदनि जे मान अॻियां सीस निमाइण ऐं सलाम करण लाइ बि ईंदा। लतीफ़ इन घड़ीअ लाइ ई चयो हो त कोड़ीअ कनि सलाम अचियो आसण उन जे।